नेब सखर तरफ़ां आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जे लाड़काणे ऐं फरीदाबाद समेत 3 रिहाइशगाहनि ते छापा हया विया। नेब खे अहम दस्तावेज़ हथ अची विया जॾहिं त सुहेल सियाल छापे वक़्त घर में मौजूद न हो। सूबाई वज़ीर चयो त नेब खे के दस्तावेज़ नाहिन मिलिया। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जी लाड़काणे में 2 रिहाइशगाहनि ऐं बागरानी लग फरीदाबाद वारे बंगले ते नेब सखर जी टीम छापो हयो। छापनि दौरान नेब टीम पारां बंगलनि जा दरवाज़ा अंदरां बंद कया विया जॾहिं त मुलाज़िमनि खां पुछा-गछ कई वई। हुन ॿुधायो पियो वञे त नेब टीम खे सुहेल अनवर सियाल जे घरनि मां अहम दस्तावेज़ हथ आया आहिनि जॾहिं त छापे दौरान सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल पाण में पुख़ास हुजण करे घर में मौजूद न हो। ज़रनि मुताबिक़ सुहेल अनवर सियाल ते करप्शन ऐं गैर क़ानूनी तरीक़े सां असासा ठाहिण जा इल्ज़ाम आहिनि। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल वधीक चयो त मुंहिंजी आमदनी खां वधीक असासन वारे केस में हाई कोर्ट मां ज़मानत थियल आहे। हुन चयो त मुंहिंजे वालिद जी डिक्लेयर कयल मिल्कियत खे बेनामी करार ॾिनो पियो वञे। सूबाई वज़ीर चयो त फ़िलहाल आउं पुख़ास में आहियां, इन करे नेब टीम जे छापनि वक़्तु वधीक तफ़सील नाहिनि।